जेकॾहिं तव्हां खां केरु सवाल करे त दुनिया में सभ खां वधीक क़ीमती शइ कहिड़ी आहे त तव्हां मां घणा माण्हू यकदमि हीरे जो नालो खणंदा, छो त हीरो वाकई धरतीअ ते नायाब शइ आहे। उनजी साख़्त तोड़े ख़ूबसूरती ॿिए कंहिं धातुअ में नथी मिले। पर जेकॾहिं उनखे असां कॉस्मोस हवाले सां ॾिसंदासीं त हीरो काइनात जे तक़रीबन हर ॿिए सयारे ते मौजूदु आहे, जंहिंजे करे इहो धरतीअ ते त नायाब शइ थी सघे थो, पर इहो काइनात में कहिड़े बि हवाले सां नायाब नाहे। ऐं इन पैमाने ते ॾिसजे त हीरे जो को बि मुल्ह नाहे, पर हिकु अहिड़ी बि शइ आहे जेका कॉस्मोस में तमामु घणी नायाब सम्झी वञे। छा तव्हांखे ख़बर आहे त कॉस्मोस हवाले सां कहिड़ी शइ काइनात जी नायाब तरीन शइ आहे जेका ॿियनि सयारनि या ग्रहनि ते नथी मिले? जेकॾहिं न त उहा आहे काठ। काठ या वण हिकु अहिड़ी शइ आहे जेका 1000 ग्रहनि मां वॾी मुश्किल सां कंहिं हिकु ग्रह ते मिले थी। उनजी अहिड़ी त कुदरती बनावट आहे जेका हिकु मख़सूस माहौल में ई तैयार थी सघे थी, जेको माहौल असांजी धरतीअ ते ई मौजूदु आहे। मख़सूस केमिकल्स जे मख़सूस अंदाज़ में ऐं मख़सूस तरीक़ेकार ऐं माहौल में जुड़ण सां ॿिज ठही तैयार थींदो आहे, जेको सभु कुझु सवाइ धरतीअ जे किथे बि नथो थिए। वणनि जी धरतीअ ते मौजूदगी जा केतिरा ई अणगणिया फ़ाइदा आहिनि जिन बाबति अंदाज़ो बि नथो लॻाए सघिजे। ऐं असां काइनात जी इन नायाब तरीन शइ ऐं पंहिंजी ऑक्सीजन जे सबब खे थोरे मफ़ादनि लाइ वॾी तेज़ीअ सां तबाह कंदा पिया वञूं।